अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद कोसो ऐं हमारी सीरियल शाहिद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हां सां वॾे मौज़ू ते ॻाल्हि करणी आहे, ख़ासि करे सिंधी शोबे जे हवाले सां कुझु नवे ड्रामे जी अपडेट ॾींदुसि ऐं अॼु तव्हां सां हिकु बहितरीनु अपडेट शेयर करण वारो आहियां। उहा अपडेट दोस्तों अहिड़ी हूंदी ऐं जंहिंखे तव्हां ॿुधी इंशाअल्लाह एंटरटेन थी वेंदो। ऐं जेका बि अपडेट असां ॾींदा आहियूं बर वक़्तु ॾींदा आहियूं। रोज़ानो तव्हांखे हिकु अपडेट ॾींहं में हिकिड़ी वीडियो में सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾेई छॾींदा आहियूं। यकीन आहे दोस्तों तव्हां अॼु सां पुर उमेद थी वेंदा हूंदव ऐं असांजी अपडेट तव्हां इंतज़ार बि कंदा आहियो ऐं असां पंहिंजी जेका अपडेट ॾींदा आहियूं सुठे ऐं बहितरीनु हिकु रिसर्च खां पोइ ॾींदा आहियूं, तव्हां सां कुझु शेयर कंदा आहियूं, तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। आऊं आहियां शाहिद कोसो ऐं हमारी सीरियल शाहिद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़, लेकिन स्टार्ट करण खां पहिरियों नंढड़ो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब नाहियो कयो वेठा त सब्सक्राइब बि करे छॾियो, थी सघे दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा कयो। जे ऑल ते न हूंदी तव्हां वटि नोटिफिकेशन न ईंदो, तव्हां वटि असांजी अपडेट न पुॼी सघंदी। महिरबानी करे पहिरियां इहो कमु करे छॾियो त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ वीडियो खे कयूं था स्टार्ट। दोस्तों अॼु जेका मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां, काफ़ी कमेंट तव्हांजा आया, उहे बि तव्हां सां शेयर कंदुसि। तव्हांजे जेके कमेंट आया आहिनि उन जा बि जवाबु ॾींदुसि, तॾहिं तव्हांखे चवां थो कुझु वेट कयो, तव्हांजा जेके कमेंट आहिनि तव्हांखे उन्हनि जा बि जवाबु मिलण वारा आहिनि। ऐं पहिरीं ॻाल्हि दोस्तों स्टार्ट कंदुसि पहिरें ड्रामे खां, जेको आहे दुलाब खां, पोइ ॿियनि ड्रामे जी तरफ़ ॾे हलूं था। दुलाब जी दोस्तों तक़रीबन जेको आहे शूटिंग मुकमिल थी चुकी आहे, बिल्कुलु उन जी एडिटिंग बि हली रही आहे। उन जा काफ़ी हिकु ॿ स्पेल जेका शूट थी रहिया हुया उहे तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ऑनियर थियण वारा आहिनि। कम अज़ कम इन में दोस्तों एडिटिंग थींदी ऐं इन जा टीज़र अचण में कम अज़ कम पोइ बि 20 खां 25 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इन जा टीज़र अचण वारा आहिनि दुलाब जा, यानी 9 महीननि खे 8 ख़तमु थियण वारो आहे। 9-8 जे दरमियान में टीज़र दुलाब जा अची वेंदा ऐं पोइ पुरमो ऐं पोइ उनजा एपिसोड अची वेंदा। कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे, वेट करिणो आहे। असांजी अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहंदी। अपडेट ॿुधी करे तव्हां ख़ुदि अपडेट थी वेंदो ऐं तव्हांजी जेको आहे नॉलेज में इज़ाफ़ो बि थी वेंदो। हलूं था बक़ाया जेका ॿी अपडेट्स आहे उन जे तरफ़। कुझु दोस्तों नवां ड्रामा तयारु थी रहिया आहिनि जंहिंजा लिखिया पिया वञनि ऐं जेका लेखक आहिनि यानी जेका राइटर आहिनि नवे ड्रामनि ते कमु करे रहिया आहिनि, नयूं नयूं कहाणियूं लिखी रहिया आहिनि। तमामु जल्द उहे बि जेको आहे स्टार्ट थींदा ड्रामा, उन्हनि जी बि शूटिंग तव्हांजे साम्हूं ईंदी। लेकिन पहिरियों जेका शूट थी रहिया आहिनि ड्रामा इहे थोरा मुकमिल थी वठनि, उन खां पोइ उहे ड्रामा जो गाना ॿियनि डायरेक्टरनि खे हवाले कया वेंदा। जीअं हाणे दुलाब में तव्हां ॾिसो न कहिड़ो डायरेक्टर आहे, फरज़ंद मलिक खजू आहे। ऐं हवेली ड्रामे जो तव्हांखे ख़बर आहे त साईं मंज़ूर दानी साहिबु आहे ऐं जेको आहे चंडग्रेन जो हुसैन शेख आहे डायरेक्टर। यानी हर ड्रामे जा अलॻि अलॻि डायरेक्टर आहिनि। जीअं डायरेक्टर फारिग थींदा वेंदा तीअं वरी उन्हनि खे नवां ड्रामा ॾिना वेंदा। हर को 300-200 किस्ता ड्रामनि जूं डायरेक्टर उन्हनि में हथीका थी वेंदा, तॾहिं वरी ॿिए डायरेक्टर खे वरी कहाणी ॾिनी वेंदी आहे। हाणे जेको हवेली ड्रामो आहे मंज़ूर दानी साहिब जी डायरेक्शन में हली रहियो आहे। हर कंहिं पंहिंजी जेका डायरेक्टर आहिनि पंहिंजा करतब ॾेखारनि था, पंहिंजी महिनत ॾेखारनि था। आहे त महिनत जो फल हर को खाईंदो आहे, महिनत जो फल जंहिंजी महिनत घणी हूंदी सुठी हूंदी उहो डायरेक्टर बि अॻिते निकिरी वेंदो, अञा ड्रामा वधीक मिलंदा। ऐं डायरेक्टर जी मर्ज़ी आहे, पोइ जहिड़े अदाकार खे चांस ॾे, जहिड़े अदाकार खे चांस न ॾे उहो डायरेक्टर जे हथ में हूंदो आहे, न की जेको आहे राइटर जे हथ। सभु कुझु डायरेक्टर जे हथ हूंदो आहे। ॾिसंदो आहे जेको रोल जंहिंजे मथां फिट बीहे थो, जेको सीन जंहिंजे मथां फिट बीहंदो आहे कहाणी, उन अदाकार खे घुराईंदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ी जा अदाकार उन्हनि खे लॻाईंदा आहिनि। किथे किथे सिफ़ारिश बि हलंदी आहे, सिफ़ारिश जो कमु बि हले थो, लेकिन ख़ासि करे टैलेंट ॾिठो वेंदो आहे। ऐं मंज़ूर दानी साहिबु जेको हवेली ड्रामे में कमु करे रहियो आहे उहो वरी टैलेंट ॾिसंदो आहे, जंहिंजो टैलेंट भलो हूंदो आहे उन खे उहो कमु ॾींदो आहे। ऐं जेका ॿिया अदाकार डायरेक्टर आहिनि उहे बि ईअं कंदा आहिनि, कुझु सिफ़ारिश बि कमु हलाईंदा आहिनि, लेकिन टैलेंट बि ॾिसंदा आहिनि। ख़ासि करे टैलेंट ॾिठो वञे सिंधी ड्रामनि में त भली ॻाल्हि आहे। टैलेंट वारा अदाकार अॻिते ईंदा त उन्हनि खे अदाकारी करण बि ईंदी आहे। टैलेंट आहे न साईं, अदाकारी बि टैलेंट आहे न। जंहिंजो टैलेंट भलो हूंदो अदाकारी भली नओं अदाकार हुजे लेकिन उहो मज़ो कंदो। जेको हिकिड़ो नओं अणॼाण हूंदो जंहिंखे इन शइ जो मतिलबु ख़ुशी न आहे, यानी हिकिड़े खे हिकिड़ा पैसनि जे ज़ोर ते ईंदा आहिनि, चवंदा आहिनि यार असां मिड़ई ड्रामे में अची वञूं,
उन्हनि खे अदाकारी न ईंदी आहे, उन्हनि खे टैलेंट न हूंदो आहे, पोइ उहो ड्रामो ई विञाइजी वेंदो आहे। पर अहिड़नि खे सिलेक्ट न कयो वञे, भली ॻाल्हि आहे। इहा असां हिकिड़ी ॻाल्हि कयूं था, यकीननि मुंहिंजी ॻाल्हि खां तव्हां बि मुतफ़िक़ हूंदव। बाक़ी हलूं था जेकी ॿी ॻाल्हि आहे ॿियनि ड्रामनि जी। चंड ग्रहण जी बि अपडेट मां काफ़ी तव्हां शेयर करे चुको आहियां। ऐं जागीर जेको आख़िरी स्पेल छूट थी चुका आहिनि, फाइनल थी चुका आहिनि। उहो जेको आहे दोस्तो हाणे पत्थर दिलि जा आख़िरी स्पेल, पत्थर दिलि जो सॉरी शूट थी चुको आहे, उहो हली रहियो आहे। इहे आख़िरी स्पेल आहिनि। बाक़ी जागीर ड्रामे जेको आहे 1 तारीख़ खां स्टार्ट थियण वारो आहे। जागीर बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं पंहिंजे वक़्त सां इंशाअल्लाह तव्हांखे उहो सीरियल ड्रामो मज़ो ॾींदो जॾहिं हलंदो। उहो वरी सिंध जी जेको आहे न तालीम जे निज़ाम ते आहे। तालीम जे निज़ाम ते बि असां पाण चवंदा आहियूं अहिड़ो ड्रामो हुजे जेको सिंध जी तालीम खे उजागर करे, माण्हुनि खे शौर ॾिए त जीअं तालीम ॾे रुझान माण्हुनि जो वधे। तालीम हूंदी त दोस्तो तालीम 3 अख आहे। तालीम न हूंदी त माण्हू सम्झ अंधो आहे हिन दुनिया में। हिन दौर में तालीम खां बग़ैर नथो जी सघे। जंहिंखे तालीम न आहे, हाणे त हलनि था जेके नओं नसल अचे थो, अगरि इहे हाणे तालीम हासिलु न कंदा अॻिते हली दोस्तो इहे सफ़ा बर्बाद थी वेंदा। इहे तालीम खां बग़ैर कंहिं कम जा न आहिनि। तालीम आहे। जेतिरो थी सघे मां बि तव्हांखे चवंदुसि तालीम, अगरि तव्हां नंढड़ा आहियो मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहियो, तालीम हासिलु कयो। जे तव्हां वॾा आहियो, अगरि तव्हांजी औलाद आहे त उन्हनि खे ज़रूरु पढ़ायो। जे तव्हांजा भाइर आहिनि त उन्हनि खे कोशिशि कयो माल न चरायो उन्हनि खां, उहो पाण तव्हां चारियो खणी पंहिंजे भाइरनि खे या पंहिंजे औलाद खे ज़रूरु पढ़ायो। अॻिते हली जीअं हुननि जो मुस्तक़बिल ठाहे। ज़रूरी न आहे हुनखे ड्यूटियूं मिलनि दोस्तो। अॼुकल्ह ड्यूटी जो दौरु न आहे। अगरि ड्यूटी नथी मिले असां पोइ बहानो ठाहींदा आहियूं कहिड़ियूं ड्यूटियूं मिलंदियूं, वॾा थी पढ़ंदा। जे मुख़्तियार सीधी चवंदो आहे पढ़ियासीं न ड्यूटी मिली, इश्क कयोसीं वरी दिलि रुली। ईअं न कयो न, ड्यूटी ज़रूरी न आहे। सोशल मीडिया जो दौरु आहे। अगरि उन वटि तालीम हूंदी कुझु बि करे सघे थो, कंहिं न कंहिं शोबे में लॻी वेंदो, कारोबार में लॻी वेंदो। कोशिशि कंदा कयो पंहिंजे औलाद खे, पाण खे पढ़ायो, औलाद खे पढ़ायो, भली ॻाल्हि आहे। ऐं इहो जेको जागीर ड्रामो अची रहियो आहे इहो बि अहिड़े क़िस्म जो कोई हिकु ड्रामो आहे ऐं अहिड़े क़िस्म जी कहाणी आहे। जॾहिं तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह तव्हांखे उहो ड्रामो अञा बहितरीनु, अञा मज़ो ईंदो ऐं तव्हांखे शौर बि ईंदो दोस्तो। शहूर अचणु सुठी ॻाल्हि आहे। जंहिं क़ौम में शहूर हूंदो आहे उहा क़ौम अॻियां निकिरी वेंदी आहे दोस्तो। हाणे तव्हां ॾिसो न पंजाबी असां अॻिते छो आहिनि। पंजाब में वञो न कम से कम 80% माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, 20% उते जेको आहे जहालत आहे। हक़ीक़त पुछो असांजी सिंध में वरी जेको आहे मञा थो बलोचिस्तान में बि हिन टाइम तालीम भली आहे, ज़बरदस्त आहे। KPK में बि पोइना आहे। सिंध में बि पोइ बि एतिरो तालीम जो शेयर आहे मुंहिंजे हिसाब सां न वधि में 3% हूंदो, 20% हूंदो। बाक़ाया 70-80% जेको आहे तालीम न आहे असांजे सिंध में। उहा बि शहरनि में आहे, ॻोठनि में त बिल्कुलु न आहे। बहरहाल इहा हिकिड़ी मां ॻाल्हि साम्हूं आई, तव्हांजे साम्हूं रखी मूं। इहा ज़रूरु मुंहिंजी वीडियो क्लिप शेयर कजो ऐं इन ते कोशिशि कयो ॿियनि खे बि ॿुधाईंदा कयो। जीअं मां तव्हांखे ॻाल्हि करे रहियो आहियां अहिड़ो जेको आहे न ॿियनि पंहिंजनि खे माण्हुनि खे बि कोशिशि कंदा कयो, सम्झाईंदा कयो। तालीम भली ॻाल्हि आहे। ऐं जेका दोस्तो हलूं था हाणे अॻिते पंहिंजी लाला फ्याज जो जेको ड्रामो अचिणो पंहिंजनि जा गदार, उहो तमामु जल्द अचण वारो आहे। बहितरीनु ड्रामो आहे लाला फ्याज जो। उहो उनजी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे ऐं कुझु कमेंट आहिनि पहिरियों उहो तव्हां शेयर करे वठां। बक़ाया ॿियनि ॻाल्हियुनि खे वरी ॾिसूं था। ऐं कमेंट सेक्शन मुंहिंजी आदत आहे त मां पंहिंजे सब्सक्राइबरनि जा जेको आहे न वीडियोज़ में शामिलु कंदो आहियां, जवाबु ॾींदो। अदा लिखियो आहे, सफ़र दिन लिखियो आहे, अदा व्हाट्सअप ग्रुप मोकिलियो। अदा मूं वटि ग्रुप व्हाट्सअप न आहिनि। एतिरा ई हज़ारे ग्रुप ईंदा आहिनि, माण्हू मूंखे ऐड कंदा आहिनि, मां रिमूव करे छॾींदो आहियां। मोबाइल हैंग थी वेंदा आहिनि। असांजो कमु वरी अहिड़ो आहे न 2-3 जेका मोबाइल आहिनि असांजे सभु चैनलनि में लॻियल आहिनि, लिंक आहिनि, पोइ मसइलो थींदो आहे। ऐं असलम नोरियो दिलि मोकिलिया आहिनि। अदा वॾियूं महिरबानियूं, दिलि तूं मोकिलिया आहिनि, जानी मौला तो ख़ुशि रखे। ऐं अदा नवाब चाचड़ दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी तव्हां जूं। ऐं बक़ाया जेका सब्सक्राइबर आहिनि उन्हनि जा बि कमेंट शामिलु कंदासीं। कमेंट तव्हांखे तॾहिं चवंदो आहियां ज़रूरु कंदा कयो दोस्तो। ऐं असगर थी पोइ दिलि मोकिलिया आहिनि। लाल बख़्श लिखियो आहे गुलाब ड्रामा कॾहिं ईंदो? गुलाब न अदा दुलाब ड्रामो, गुलाब नालो न आहे हुनजो, दुलाब आहे। 20 खां 25 ॾींहं तव्हां इंतज़ारु कयो, इंशाअल्लाह इन जा टीज़र अची वेंदा। ऐं लाल बख़्श दिलि बि मोकिलिया आहिनि। लाल बख़्श वॾियूं महिरबानियूं दिलि मोकिलण जो सुहिणा। तव्हां असांजे दिलि में आहियो, असां तव्हांजे दिलि में आहियूं, वॾियूं महिरबानियूं। सदाईं ख़ुशि हुजो। अॻिते बक़ाया जेका कमेंट आहिनि उहे मां पढ़ी वठां।
दोस्तों कमेंट ज़रूरु कंदा कयो, पंहिंजी राय ॾींदा कयो। ॿियो लिखियो आहे लाला फयाज़ ऑफिशियल, जंहिंजी हाणे मूं ॻाल्हि कई डायरेक्टर लाला फयाज़ ऑफिशियल, जेको ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु जंहिं कयो, जंहिं अचल जॾहिं चरे खे सुधारे छॾियो, अॼु उन बि जेको आहे इहो अदाकार आहे माशाअल्लाह भलो अदाकार आहे। इन जी डायरेक्शन में जेको पंहिंजनि जा गदार ड्रामो अची रहियो आहे, उन अची कमेंट कया आहिनि, बसि जल्द अचे थो ड्रामो पंहिंजनि जा गदार कुर्ब जानी लिखियो अथई। अधे लिखियो आहे मां अपडेट ॾी पंहिंजनि जा गदार, उन हेठों अची कमेंट कया अथई, चए थो ॾाढो जल्दी अची वेंदो पंहिंजनि जा गदार, कुझु ॾींहुं बसि कुर्ब। अदा लाला फयाज़ वरी महिरबानियूं तो कमेंट कया ऐं इशाक खान दिलि मोकिलिया आहिनि, वरी महिरबानी इशाक खान। हाणे दोस्तो ॾिसो न, इहे अदाकार आहिनि, इहे बि अची करे असांजे चैनल ते कमेंट करनि था, असांजी वीडियो ॾिसनि था, ऐं तव्हांजा कमेंट बि हू ॿुधनि था पिया जेका असां कमेंट शामिलु कयूं था। तॾहिं तव्हांखे चवंदो असांजो चैनल ही हर अदाकार ताईं पुॻल आहे। अदाकार बि असांजा वीडियो ॾिसंदा आहिनि, डायरेक्टर बि ॾिसंदा आहिनि, ऐं जेको आहे राइटर बि ॾिसंदा आहिनि, हर को ॾिसंदो आहे। तव्हां पंहिंजा क़ीमती राय कमेंट सेक्शन में ॾींदा कयो, जीअं तव्हांजी क़ीमती राय असां शामिलु कंदा कयो कमेंट में। ऐं हीउ केॾो अदाकार आहे वॾो लाला फयाज़, पाण फिल्मा ड्रामा डायरेक्शन कंदो आहे, अदाकारी कंदो आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में दुलाब ड्रामे में लाला फयाज़ बि आहे, ऐं अली हसन चॾड़ बि आहे। इहे सुठा सुठा दोस्त आहिनि, सुठा सुठा अदाकार आहिनि, बहितरीनु मीरपुर माथेले जो ऐं घोटकी आहे, इहे बि अदाकार आहिनि, ऐं हर को पंहिंजी महिनत करे रहियो आहे। महिनत जो फल हर कंहिंखे मिलंदो आहे, ईअं न आहे जो महिनत जो फल कंहिंखे न मिलंदो, हर कंहिंखे मिलंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे कंदो हलां त अॻिते जेका अपडेट असां ॾींदा ईंदासीं इनशाला इन चैनल ते दिलजाए कयो, ऐं बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहंदी। तव्हां पहिरीं ॻाल्हि त हीअ लिंक दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर कंदा कयो, ऐं थी सघे त पंहिंजा दोस्तनि जा मोबाइल बि वठी असांजो चैनल सर्च कंदा कयो। पहिरें नंबर ते मुंहिंजो चैनल ईंदो आहे शाहिद खोसो व्लॉग, उनखे सब्सक्राइब करे उनखे सलाह ॾींदा कयो। हितां तव्हांखे नॉलेज वधंदी ऐं तव्हांखे फ़ाइदो पवंदो। सिंधी शोबे जे हवाले सां ही परफेक्ट चैनल आहे, सिर्फ़ु सिंधी शोबे जे हवाले सां बि न आहे, सिंध जे ॿिनि मसइलनि ते बि असां विच में ॻाल्हाए वेंदा आहियूं, उहो बि तव्हांखे ई फ़ाइदो पवंदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं वरी सुभाणे वारी वीडियो में। दुआनि में यादि रखंदा शाहिद खोसे के चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, शाहिद खोसो व्लॉग खे। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं हमारी सिरा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हां सां वॾे मौज़ू ते ॻाल्हि करणी आहे, ख़ासि करे सिंधी शोबे जे हवाले सां कुझु नवें ड्रामे जी अपडेट ॾींदुसि, ऐं अॼु तव्हां सां हिकु बहितरीनु अपडेट शेयर करण वारो आहियां। उहा अपडेट दोस्तो अहिड़ी हूंदी ऐं जंहिंखे तव्हां ॿुधी इंशाअल्लाह एंटरटेन थी वेंदो। ऐं जेका बि अपडेट असां ॾींदा आहियूं बर वक़्तु ॾींदा आहियूं, रोज़ानो तव्हांखे हिकु अपडेट ॾींहं में हिकिड़ी वीडियो में सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾेई छॾींदा आहियूं। यकीन आहे दोस्तो तव्हां इन सां पुर उमेद थी वेंदा हूंदव, ऐं असांजी अपडेट तव्हां इंतज़ारु बि कंदा आहियो, ऐं असां पंहिंजी जेका अपडेट ॾींदा आहियूं सुठे ऐं बहितरीनु हिकु रिसर्च खां पोइ ॾींदा आहियूं, तव्हां सां शेयर कंदा आहियूं, तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं। ऐं आहियां शाहिद खोसो ऐं हमारे सिरा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़, लेकिन स्टार्ट करण खां पहिरियों नंढड़ो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कयो, ऐं सब्सक्राइब न आहियो कयो वेठा त सब्सक्राइब बि करे छॾियो, थी सघे दोस्तनि ताईं शेयर कयो, ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा कयो। जे ऑल ते न हूंदी तव्हां वटि नोटिफिकेशन न ईंदो, तव्हां वटि असांजी अपडेट न पुॼी सघंदी। महिरबानी करे पहिरियां इहो कमु करे छॾियो त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, वीडियो खे कयूं था स्टार्ट। दोस्तो अॼु जेका मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां, काफ़ी कमेंट तव्हांजा आया, उहे बि तव्हां सां शेयर कंदुसि। तव्हांजा जेके कमेंट आया आहिनि उन जे बि जवाबु ॾींदुसि, तॾहिं तव्हांखे चवां थो कुझु वेट कयो, तव्हांजा जेके कमेंट आहिनि तव्हांखे उन्हनि जा बि जवाब मिलण वारा आहिनि। ऐं पहिरीं ॻाल्हि दोस्तो स्टार्ट कंदुसि कहिड़े ड्रामे खां, जेको आहे दुलाब खां, पोइ ॿियनि ड्रामे जी तरफ़ ते हलूं था। दुलाब जी दोस्तो तक़रीबन जेको आहे शूटिंग मुकमिल थी चुकी आहे, बिल्कुलु उन जी एडिटिंग बि हली रही आहे, उन जा काफ़ी हिकु ॿ स्पेल जेका हर हिकु शूट थी रहिया हुया उहे तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ऑनियर थियण वारा आहिनि। कम अज़ कम इन में दोस्तो एडिटिंग थींदी ऐं इन जा टीज़र अचण में कम अज़ कम पोइ बि 20 खां 25 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इन जा टीज़र अचण वारा आहिनि दुलाब जा, यानी 9 महीननि खे 8 ख़तमु थियण वारो आहे। 9 8 जे दरमियान में
टीज़र दुलाब जा अची वेंदा ऐं पोइ पुरमो ऐं पोइ जा एपिसोड अची वेंदा। कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे, वेट करिणो आहे। असांजी अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहंदी। अपडेट ॿुधी करे तव्हां ख़ुदि अपडेट थी वेंदो ऐं तव्हांजी जेको आहे नॉलेज में इज़ाफ़ो बि थी वेंदो। हलूं था बक़ाया जेका ॿी अपडेट्स आहे उन जे तरफ़। कुझु दोस्तो नवां ड्रामा तयारु थी रहिया आहिनि जंहिंजा लिखिया पिया वञनि ऐं जेका लेखक आहिनि यानी जेका राइटर आहिनि नवे ड्रामनि ते कमु करे रहिया आहिनि, नयूं नयूं कहाणियूं लिखी रहिया आहिनि। तमामु जल्द उहे बि जेको आहे स्टार्ट थींदा ड्रामा, उन्हनि जी बि शूटिंग तव्हांजे साम्हूं ईंदी। लेकिन पहिरियों जेका शूट थी रहिया आहिनि ड्रामा इहे थोरा मुकमिल थी वठनि, उन खां पोइ उहे ड्रामा जो गाना ॿिनि डायरेक्टरनि खे हवाले कया वेंदा। जीअं हाणे दुलाब में तव्हां ॾिसो न कहिड़ो डायरेक्टर आहे, फरज़ंद मलिक खजू आहे। ऐं हवेली ड्रामे जो तव्हांखे ख़बर आहे त साईं मंज़ूर शाह आहे, मंज़ूर दानी साहिबु आहे। ऐं जेको आहे चंडग्रेन जो हुसैन शेख आहे डायरेक्टर। यानी हर ड्रामे जा अलॻि अलॻि डायरेक्टर आहिनि। जीअं डायरेक्टर फारिग थींदा वेंदा तीअं वरी उन्हनि खे नवां ड्रामा ॾिना वेंदा। हर को 300 200 किस्ता ड्रामनि जूं डायरेक्टर उन्हनि में हथीका थी वेंदा आहिनि। तॾहिं वरी ॿिए डायरेक्टर खे वरी कहाणी ॾिनी वेंदी आहे। हाणे जेको हवेली ड्रामो आहे मंज़ूर दानी साहिब जी डायरेक्शन में हली रहियो आहे। हर कंहिं पंहिंजी जेका डायरेक्टर आहिनि पंहिंजा करतब ॾेखारनि था, पंहिंजी महिनत ॾेखारनि था। आहे त महिनत जो फल हर को खाईंदो आहे। महिनत जो फल जंहिंजी महिनत घणी हूंदी सुठी हूंदी उहो डायरेक्टर बि अॻिते निकिरी वेंदो, अञा ड्रामा वधीक मिलंदा। ऐं डायरेक्टर जी मर्ज़ी आहे पोइ जहिड़े अदाकार खे चांस ॾिए, जहिड़े अदाकार खे चांस न ॾिए उहो डायरेक्टर जे हथ में हूंदो आहे, न की जेको आहे राइटर जे हथ। सभु कुझु डायरेक्टर जे हथ हूंदो आहे। ॾिसंदो आहे जेको रोल जंहिंजे मथां फिट बीहे थो, जेको सीन जंहिंजे मथां फिट बीहंदो आहे कहाणी, उन अदाकार खे घुराईंदा आहिनि। पंहिंजी मर्ज़ी जा अदाकार उन्हनि खे लॻाईंदा आहिनि। किथे किथे सिफ़ारिश बि हलंदी आहे, सिफ़ारिश जो कमु बि हले थो, लेकिन ख़ासि करे टैलेंट ॾिठो वेंदो आहे। ऐं मंज़ूर दानिश साहिबु जेको हवेली ड्रामे में कमु करे रहियो उहो वरी टैलेंट ॾिसंदो आहे, जंहिंजो टैलेंट भलो हूंदो आहे उन खे उहो कमु ॾींदो आहे। ऐं जेका ॿिया अदाकार डायरेक्टर आहिनि उहे बि ईअं कंदा आहिनि, कुझु सिफ़ारिश बि कमु हलाईंदा आहिनि, लेकिन टैलेंट बि ॾिसंदा आहिनि। ख़ासि करे टैलेंट ॾिठो वञे सिंधी ड्रामनि में त भली ॻाल्हि आहे। टैलेंट वारा अदाकार अॻिते ईंदा त उन्हनि खे अदाकारी करण बि ईंदी आहे। टैलेंट आहे न साईं, अदाकारी बि टैलेंट आहे न। जंहिंजो टैलेंट भलो हूंदो अदाकारी भली नओं अदाकार हुजे लेकिन उहो मज़ो कंदो। जेको हिकिड़ो नओं अणॼाण हूंदो जंहिंखे इन शइ जो मतिलबु ख़ुशी न आहे, यानी हिकिड़ा पैसनि जे ज़ोर ते ईंदा आहिनि, चवंदा आहिनि यार असां मिड़ई ड्रामे में अची वञूं। उन्हनि खे अदाकारी न ईंदी आहे, उन्हनि खे टैलेंट न हूंदो आहे, पोइ उहो ड्रामो ई विञाइजी वेंदो आहे। पर अहिड़नि खे सिलेक्ट न कयो वञे भली ॻाल्हि आहे। इहा असां हिकिड़ी ॻाल्हि कयूं था, यकीननि मुंहिंजी ॻाल्हि खां तव्हां बि मुतफ़िक़ हूंदव। बाक़ी हलूं था जेकी ॿी ॻाल्हि आहे ॿियनि ड्रामनि जी। चंडग्रेन जी बि अपडेट मां काफ़ी तव्हां शेयर करे चुको आहियां। ऐं जागीर जेको आख़िरी स्पेल शूट थी चुका आहिनि, फाइनल थी चुका आहिनि। उहो जेको आहे दोस्तो हाणे पत्थर दिलि जा आख़िरी स्पेल पत्थर दिलि जो शूट थी चुको आहे, उहो हली रहियो आहे। इहे आख़िरी स्पेल आहिनि। बाक़ी जागीर ड्रामे जेको आहे 1 तारीख़ खां स्टार्ट थियण वारो आहे। जागीर बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं पंहिंजे वक़्त सां इंशाअल्लाह तव्हांखे उहो सीरियल ड्रामो मज़ो ॾींदो जॾहिं हलंदो। उहो वरी सिंध जी जेको आहे न तालीम जे निज़ाम ते आहे। तालीम जे निज़ाम ते बि असां पाण चवंदा आहियूं अहिड़ो ड्रामो हुजे जेको सिंध जी तालीम खे उजागर करे, माण्हुनि खे शौर ॾिए त जीअं तालीम ॾे रुझान माण्हुनि जो वधे। तालीम हूंदी त दोस्तो तालीम 3 अख आहे। तालीम न हूंदी त माण्हू सम्झ अंधो आहे हिन दुनिया में। हिन दौर में तालीम खां बग़ैर नथो जी सघे। जंहिंखे तालीम न आहे हाणे त हलनि था, जेके नओं नसल अचे थो, अगरि इहे हाणे तालीम हासिलु न कंदा अॻिते हली दोस्तो इहे सफ़ा बर्बाद थी वेंदा। इहे तालीम खां बग़ैर कंहिं कम जा न आहिनि। तालीम आहे। जेतिरो थी सघे मां बि तव्हांखे चवंदुसि तालीम, अगरि तव्हां नंढड़ा मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहियो तालीम हासिलु कयो। जे तव्हां वॾा आहियो, अगरि तव्हांजी औलाद आहे त उन्हनि खे ज़रूरु पढ़ायो। जे तव्हांजा भाइर आहिनि त उन्हनि खे कोशिशि कयो माल न चरायो उन्हनि खां, उहो पाण तव्हां चारियो खणी पंहिंजे भाइरनि खे या पंहिंजे औलाद खे ज़रूरु पढ़ायो। अॻिते हली जीअं हुननि जो मुस्तक़बिल ठाहे। ज़रूरी न आहे हुनखे ड्यूटियूं मिलनि दोस्तो। अॼुकल्ह ड्यूटी जो दौरु न आहे। अगरि ड्यूटी नथी मिले असां पोइ बहानो ठाहींदा आहियूं कहिड़ियूं ड्यूटियूं मिलंदियूं, वॾा थी पढ़ंदा। जंहिं मुख़्तियार शीरी चवंदो आहे पढ़ियासीं न ड्यूटी मिली, इश्क कयोसीं वरी दिलि रुली। ईअं न कयो न, ड्यूटी ज़रूरी न आहे। सोशल मीडिया जो दौरु आहे। अगरि उन वटि तालीम हूंदी कुझु बि करे सघे थो, कंहिं न कंहिं शोबे में लॻी वेंदो, कारोबार में लॻी वेंदो। कोशिशि कंदा कयो पंहिंजे औलाद खे, पाण खे पढ़ायो, औलाद खे पढ़ायो, भली ॻाल्हि आहे।
ऐं इहो जेको जागीर ड्रामो अची रहियो आहे इहो बि अहिड़े क़िस्म जो को हिकु ड्रामो आहे ऐं अहिड़े क़िस्म जी कहाणी आहे। जॾहिं तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह तव्हांखे उहो ड्रामो अञा बहितरीनु अञा मज़ो ईंदो ऐं तव्हांखे शौर बि ईंदो। दोस्तो शहूर अचणु सुठी ॻाल्हि आहे। जंहिं क़ौम में शहूर हूंदो आहे उहा क़ौम अॻियां निकिरी वेंदी आहे। दोस्तो हाणे तव्हां ॾिसो न पंजाबी असां अॻिते छो आहिनि। पंजाब में वञो न कम से कम 80% माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, 20% उते जेको आहे जहालत आहे। हक़ीक़त पुछो असांजी सिंध में वरी जेको आहे मञा थो बलोचिस्तान में बि हिन टाइम तालीम भली आहे, ज़बरदस्त आहे। KPK में बि पोइ न आहे, सिंध में बि पोइ बि एतिरो तालीम जो शेरा मुंहिंजे हिसाब सां न वधि में 3% हूंदो, 20% हूंदो। बाक़ाया 70-80% जेको आहे तालीम न आहे असांजी सिंध में, उहा बि शहरनि में आहे, ॻोठनि में त बिल्कुलु न आहे। बहरहाल इहा हिकिड़ी मां ॻाल्हि साम्हूं आई, तव्हांजे साम्हूं रखी मूं। इहा ज़रूरु मुंहिंजी वीडियो क्लिप शेयर कजो ऐं इन ते कोशिशि कयो, ॿियनि खे बि ॿुधाईंदा कयो। जीअं मां तव्हांखे ॻाल्हि करे रहियो आहियां अहिड़ो जेको आहे न ॿियनि पंहिंजनि खे माण्हुनि खे बि कोशिशि कंदा कयो, सम्झाईंदा कयो। तालीम भली ॻाल्हि आहे। ऐं जेका दोस्तो हलूं था हाणे अॻिते पंहिंजी लाला फयाज़ जो जेको ड्रामो अचिणो पंहिंजनि जॻहदार, उहो तमामु जल्द अचण वारो आहे। बहितरीनु ड्रामो आहे लाला फयाज़ जो, उहो उनजी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे। ऐं कुझु कमेंटनि पहिरियों उहो तव्हां शेयर करे वठां, बक़ाया ॿिनि ॻाल्हियुनि खे वरी ॾिसूं था। ऐं कमेंट सेक्शन मुंहिंजी आदत आहे त मां पंहिंजे सब्सक्राइबरनि जा जेको आहे न वीडियोज़ में शामिलु कंदो आहियां, जवाबु ॾींदो। अदा लिखियो आहे, सफ़रदीन लिखियो आहे, अदा व्हाट्सअप ग्रुप मोकिलियो। अदा मूं वटि ग्रुप व्हाट्सअप न आहिनि, एतिरा ई हज़ारे ग्रुप ईंदा आहिनि, माण्हू मूंखे ऐड कंदा आहिनि, मां रिमूव करे छॾींदो आहियां, मोबाइल हैंग थी वेंदा आहिनि। असांजो कमु वरी अहिड़ो आहे न 2-3 जेका मोबाइल आहिनि असांजे सभु चैनलनि में लॻियल आहिनि, लिंक आहिनि, पोइ मसइलो थींदो आहे। ऐं असलम नोरियो दिलि मोकिलिया आहिनि, अदा वॾियूं महिरबानियूं, दिलि तूं मोकिलिया आहिनि, जानी मौला तो ख़ुशि रखे। ऐं अदा नवाब चाचड़ दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी तव्हां जूं। ऐं बक़ाया जेका सब्सक्राइबर आहिनि उन्हनि जा बि कमेंट शामिलु कंदासीं। कमेंट तव्हांखे तॾहिं चवंदो आहियां ज़रूरु कंदा कयो दोस्तो। ऐं असगर थी पोइ दिलि मोकिलिया आहिनि, लाल बख्श लिखियो आहे गुलाब ड्रामा कॾहिं ईंदो? गुलाब न अदा दुलाब ड्रामो, गुलाब नालो न आहे हुनजो, दुलाब आहे। 20 खां 25 ॾींहं तव्हां इंतज़ारु कयो, इंशाअल्लाह इन जा टीज़र अची वेंदा। ऐं लाल बख्श दिलि बि मोकिलिया आहिनि, लाल बख्श वॾियूं महिरबानियूं दिलि मोकिलण जो सुहिणा। तव्हां असांजे दिलि में आहियो, असां तव्हांजे दिलि में आहियूं, वॾियूं महिरबानियूं। सदाईं ख़ुशि हुजो। अॻिते बक़ाया जेके कमेंट आहिनि उहे मां पढ़ी वठां। दोस्तो कमेंट ज़रूरु कंदा कयो, पंहिंजी राय ॾींदा कयो। ॿियो लिखियो आहे लाला फयाज़ ऑफिशियल, जंहिंजी हाणे मूं ॻाल्हि कई, डायरेक्टर लाला फयाज़ ऑफिशियल, जेको ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु जंहिं कयो, जंहिं अचल जॾहिं चरे खे सुधारे छॾियो, अॼु उन बि जेको आहे इहो अदाकार आहे, माशाअल्लाह भलो अदाकार आहे। इन जी डायरेक्शन में जेको पंहिंजनि जा गदार ड्रामो अची रहियो आहे, उन अची कमेंट कया आहिनि, बसि जल्द अचे थो ड्रामो पंहिंजनि जा गदार, कुर्ब जानी लिखियो अथई। अधु लिखियो आहे मां अपडेट ॾी पंहिंजनि जा गदार, उन हेठों अची कमेंट कया अथई, चए थो ॾाढो जल्दी अची वेंदो पंहिंजनि जा गदार, कुझु ॾींहुं बसि कुर्ब। अदा लाला फयाज़ वरी महिरबानियूं तो कमेंट कया। ऐं इशाक खान दिलि मोकिलिया आहिनि, वरी महिरबानियूं इशाक खान। हाणे दोस्तो ॾिसो न इहे अदाकार आहिनि, इहे बि अची करे असांजे चैनल ते कमेंट करनि था, असांजी वीडियो ॾिसनि था, ऐं तव्हांजा कमेंट बि हू ॿुधनि था पिया, जेका असां कमेंट शामिलु कयूं था। तॾहिं तव्हांखे चवंदो आहे असांजो चैनल ही हर अदाकार ताईं पुॻल आहे। अदाकार बि असांजा वीडियो ॾिसंदा आहिनि, डायरेक्टर बि ॾिसंदा आहिनि, ऐं जेको आहे राइटर बि ॾिसंदा आहिनि, हर को ॾिसंदो आहे। तव्हां पंहिंजा क़ीमती राय कमेंट सेक्शन में ॾींदा कयो, जीअं तव्हांजी क़ीमती राय असांखे शामिलु कंदा कयो कमेंट में। ऐं हीउ केॾो अदाकार आहे वॾो लाला फयाज़, पाण फिल्मा ड्रामा डायरेक्शन कंदो आहे, अदाकारी कंदो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में दुलाब ड्रामे में लाला फयाज़ बि आहे, ऐं अली हसन चॾड़ बि आहे। इहे सुठा सुठा दोस्त आहिनि, सुठा सुठा अदाकार आहिनि। बहितरीनु मीरपुर माथेले जेका ऐं घोटकी आहे, इहे बि अदाकार आहिनि। ऐं हर को पंहिंजी महिनत करे रहियो आहे, महिनत जो फल हर कंहिंखे मिलंदो आहे। ईअं न आहे जो महिनत जो फल कंहिंखे न मिलंदो, हर कंहिंखे मिलंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे कंदो हलां त अॻिते जेका अपडेट असां ॾींदा ईंदासीं इंशाअल्लाह इन चैनल ते दिलजाए कयो, ऐं बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहंदी। पहिरीं ॻाल्हि त हीअ लिंक दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर कंदा कयो, ऐं थी सघे त पंहिंजा दोस्तनि जा मोबाइल बि वठी असांजो चैनल सर्च कंदा कयो। पहिरें नंबर ते मुंहिंजो चैनल ईंदो आहे शाहिद खोस व्लॉग, उनखे सब्सक्राइब करे उनखे सलाह ॾींदा कयो। हितां तव्हांखे नॉलेज वधंदी ऐं तव्हांखे फ़ाइदो पवंदो। सिंधी शोबे जे हवाले सां हीअ परफेक्ट चैनल आहे। सिर्फ़ु सिंधी शोबे जे हवाले सां बि न आहे, सिंध जे ॿिनि मसइलनि ते बि असां विच में ॻाल्हाए वेंदा आहियूं।
उहो बि तव्हांखे ई फ़ाइदो पवंदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻा पंहिंजी पुॼाणी ते मिलंदासीं वरी सुभाणे वारी वीडियो में। दुआनि में यादि रखंदा शाहिद खोसे के चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा शाहिद खोसो व्लॉग खे। अल्लाह हाफ़िज़।